मां शमा तो ठीक होता ही ना। हाँ मामा मां ठीक आया। अदा मसाले पहले बाया सिद्धो सो माण्हू यो फेराए सिराए माण्हुनि वांगुरु ॻाल्हि कोन कंदो आहे मिली। जेका बि ॻाल्हि हूंदी आहे न सिधी ऐं सही कंदो आहे सा बि मुंहं ते सम्झी। आदत अॻियां मूं तोसां नंढपण गॾु गुज़ारियो आहे। जेतिरो मां तोखे सुञाणे थो न शायदि तोखे ॿियो कोई न सुञाणे। हा न मामा त गया तू जहिड़ो बि आहे रब साईं तोखे पंहिंजी पनाह में रखे। असां तोखे दिलि सां माफ़ कयो आहे। हा दाता गया सच पुछंदा असां तोखे दिलि सां माफ़ करे छॾियोसीं। मामा तू हुकुम त करे ॾिस। असां त सिर घुरण वारा जवान आहियूं। मामा बरू बाबा शराम है शर्म कयो। बाबा मां शमा ऐं गोहर जी शादीअ जी तिथि वठण आयो आहियां सम्झी। मामा थक गया ये कीअं थो थी सघे? चाचू मलूक हाणे गुज़ारे वियो आहे। अदा तगिल कुझु ॾींहं सब्र कयो। क्षमा अॼु बि तव्हांजी आहे सुभाणे बि तव्हांजी। बाबा उहो सॼी दुनिया में ॾिसो पिया इन्हनि ॿोॾुनि ऐं बरसातुनि माण्हुनि खे विधो आहे छिनी। इहे शादियूं गमियूं पयूं ॻंढियूं पाण में। मामा हाणे हीअं था कयूं चाहे मलूक जो चालीहो गुज़रे पोइ जॾहिं दिलि कढाई अची तारीख़ वठी वञे। बाबा चालीहो त परे आहे। मां त चवां थो त 10-15 ॾींहंनि में इहो कटरा गुई लाहे छॾियो त भलो आहे। ॾिसो कोन था त हिननि बरसातुनि ॿोॾुनि माण्हुनि खे छॾियो आहे छिनी। माण्हुनि जो दिमाग़ ई जाइ ते कोन्हे। हेॾो कट होॾो कट माण्हू रुगो सिरनि बचाइण में पूरा। ठीकु आहे तगिल खान पोइ बि शादी जेका आहे त सादगी सां थींदी। मामा मां भाउ सुल्तान सां सलाह कयां। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि आहे सही ढोल दमामनि सां शादी कोन थींदी। चाचो मलूक हाणे ताज़ो गुज़ारियो। न बाबा छॾियोसि ने घणे कटराग में पौणी नथा चढ़ी मिड़ई 2-3 पताशड़ा वठी नंढा ॿार पोड़ा पकाठी मिड़ई रांझाणी मिहाणी करे छॾींदासीं। असां ढोल दमाम वॼाईंदासीं। ठीकु आहे दादा गया जेका तुंहिंजी मर्ज़ी। वाह वाह कजांसि बसि हाणे थी बाबा मूंखे दिलि जाए थी वई आहे पक पकाणी। मां बि हाणे हलां थो। तव्हां ॾे बि ख़ैर मूं ॾे बि ख़ैर। तूं बि संबत कर मोहन सालिया मां वञी थो संबत कर। ठीकु आहे बाबा बड़ू ठीकु आहे बाबा। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।